रहीम अॼु पढ़ंदासीं बाब ॿियो जानदार ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं। ऑर्गेनिज़म एंड देयर कैरेक्टर्स या कैरेक्टर, ठीक है। ख़ासियतूं तव्हां ज़िंदगी छाखे था चओ, ठीक है। ज़िंदगी जी जेका असां वस्फ़ बयान कंदासीं जेको आहे उहे ज़िंदगी जूं निशानियूं आहिनि, बाक़ी ज़िंदगी जी वस्फ़ कोन्हे। पहिरीं ज़िंदगी निशानी आहे त जानदार मूव, लिविंग ऑर्गेनिजम्स कैन मूव, चुरपुर करे जेका बि शइ चुरपुर कंदे उहा जानदार हूंदी आहे, इहा ख़ासियत आहे, ठीकु आहे। ॿी ख़ासियत उन्हनि जी इहा आहे त उहे साहु खणनि, ब्रीदिंग, ठीकु आहे। सभई जानदार साहु खणनि था, बेजान शइ कॾहिं साहु कोन खणंदी, ठीकु आहे। जानदार साहु खणंदा आहिनि। ऐं टी ख़ासियत इहा आहे त उहे सभु जेको आहे न खाइनि था, ईटिंग कनि था, खाधो खाइणु, इहा बि जानदार जी ख़ासियत आहे। बेजान शइ खाधो कोन खाईंदी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ चौथी ख़ासियत इहा थी वई, टी ख़ासियत इहा थी वई। चौथी ख़ासियत अथव उहे पंहिंजो नसुलु वधाइनि था, रीप्रोड्यूस या रीप्रोडक्शन, पंहिंजो नसुलु वधाइणु, पंहिंजो नसुलु वधाइनि था। इहा जानदार जी ख़ासियत आहे, बेजान कॾहिं बि पंहिंजो नसुलु नथी वधाए, ठीकु आहे। जानदारनि जी इहा बि ख़ासियत आहे त उहे पंहिंजो नसुलु था वधाइनि। उन खां पोइ जानदारनि जी इहा बि ख़ासियत आहे त उहे ग्रो कनि था, वधनि था, ग्रोथ, वाध वेझ, ठीकु आहे। हीअ जेको आहे उन्हनि जी ख़ासियत आहे त उहे वाध वेझ कनि था। ऐं आख़िरी ख़ासियत इहा बि आहे त उहे मरनि था, डेथ, मौत अचे थो उन्हनि ते, सभिनी जानदारनि ते, ठीकु आहे। चुरपुर कनि था, साहु खणनि था, खाइनि था, पंहिंजो नसुलु वधाइनि था, वाध वेझ कनि था, मौत, डेथ थी। हिननि मां हिकिड़ी ख़ासियत अहिड़ी आहे जेकॾहिं उहा न करनि त बि ज़िंदा रही वेंदा। उहा ख़ासियत कहिड़ी आहे? उहा आहे पंहिंजो नसुलु वधाइणु। हाणे हीअ जेकी ख़ासियत आहे न, इहा जानदारनि जी ज़रूरी कोन्हे, कोई जानदार नथो लॻ करे नसुलु नथो वधाए, इहा पंहिंजे नसुलु वधाइण जे लाइ, पंहिंजी स्पीशीज़ खे बरक़रार रखण जे लाइ कंदा आहिनि। बाक़ी कंहिं बि जानदार खे पंहिंजे ज़िंदा रहण लाइ रिप्रोडक्शन करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। भले उहो रिप्रोडक्शन नथो करे तॾहिं बि ज़िंदा रही वेंदो। बाक़ी हीअ ॿियूं शयूं सभु उहे जानदार कंदो आहे। हीअ छा हुयूं ज़िंदगीअ जूं ख़ासियतूं, जानदारनि जूं